नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ातरीन बुलेटिन में वली मोहम्मद चारो हाज़िर आहियां। नाज़रीन, चूअर जमाले खां उमरान कुंजाहे जी रिपोर्ट मूजिबि शोहदाए करबला जे चैलम जे सिलसिले में मरकज़ी उमा बार खां मातमी जुलूस फ़कीर अली ग़ुलाम समूह ऐं अली हसन हुसैनी जी क़यादत में पुलिस ऐं रेंजर्स जी सख़्त सिक्योरिटी हेठि बरामद कयो वियो। मातमी जुलूस उमा बारगाह नहर फराद खां थींदो पंहिंजे रवायती रूट रस्ते हैदरी चौक पहुतो। मातमी जुलूस में मोमिननि पारां या हुसैन जो सदाम बुलंद करे सीना ज़नी कई वई, जॾहिं त हैदरी चौक में मजलिस अज़ा पुण बर्पा कई वई, जंहिंखे मौलवी अयाज़ रिचा जो ख़िताब कयो। शोहदाए करबला जे चहलम जे जुलूस में AC शाबंदर मोहम्मद उमरान खटक SHO मजीद छिटो जी निगरानी में पुलिस ऐं रेंजर्स पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया।